कंडियारी मॉडल कोर्ट सांगड़ जे फाज़िल जज इशफाक निज़ामानी जी अदालत में अॼु कोड़े केस जे हिकु अहम ॿुधणी थी, जंहिंमें अदालत दरख़्वास्त खे ख़ारिज करे छॾियो। केस जा तफ़सील ॾींदे हाजी अनवर वसाण ऐं हाजी इकरम वसाण साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुदई शाहजहान मंज़ूर वसाण पंहिंजे वकील सुनील कुमार मार्फत हिकु फ़ौजदारी केस दाख़िल करायो हो, जंहिंमें छिकायल धुर तौरु बेॾोही करार आबादगार हाजी अनवर वसाण ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो हो। छिकायल धुर जे पैरवी नामियारो वकील इक़रार करे रहियो हो। ॿुधणी दौरान जवाबदारनि जे वकील इक़रार पंवर अदालत आॾो मौक़िफ़ इख़्तियार कयो त दाख़िल कयल केस सरासर कूड़ो कब्ज़े जी नियत ते बेबुनियाद ऐं ज़ाती रंजिशुनि जो नतीजो आहे। हुन अदालत खे लाॻापियल सबूतनि ऐं क़ानूनी हवालनि सां मुतमिन कयो त मुदई पारां पेश कयल इल्ज़ाम क़ानूनी तौर ते सालिस न थियनि था। मुदई जे वकील सुनील कुमार दलील ॾियण बावजूदि अदालत खे मुतमिल करण में नाकाम रहियो त खेसि ॿुधणी जोॻो आहे। फाज़िल जज इशफाक निज़ामानी मॉडल कोर्ट सांगड़ धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ रिमार्क्स ॾिना त अदालतूं कुड़नि केसनि जे करे पंहिंजो क़ीमती वक़्तु ज़ाया नथियूं करे सघनि। अदालत शाहजहान मंज़ूर वसाण जी दरख़्वास्त खे बेबुनियाद करार ॾींदे ख़ारिज करे छॾियो आहे। हाजी अनवर वसाण समेत समूरनि जवाबदारनि खे केस मां आजो करार ॾिनो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।